नाज़रीन, कराची में अवांखे ख़बर ॾियूं पिया त नस्ला टावर डाहिण वारे हुकुम जा मुतासिर सुप्रीम कोर्ट पहुची विया। फ़ैसिले ते नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। नस्ला टावर जे रहवासियुनि ऐं बिल्डर तरफ़ां अलॻि अलॻि दरख़्वास्तूं सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में दाख़िल करायूं वयूं आहिनि, जंहिंमें इमारत खे डाहिण वारे अमल खे रोकण जी इस्तदा कई वई आहे। नाज़रीन, मुतासिर ऐं बिल्डर दरख़्वास्तुनि में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त नस्ला टावर क़ानूनी तौरु ठहियल आहे। डाहिण वारे हुकुम ते अमल रोके फ़ैसिले ते नज़रसानी कई वञे। एक भेरो ॿीहर अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त कराची जे नस्ला टावर डाहिण वारे हुकुम जा मुतासिर सुप्रीम कोर्ट पहुची विया। फ़ैसिले ते नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। नाज़रीन, नस्ला टावर जे रहवासियुनि ऐं बिल्डर तरफ़ां अलॻि अलॻि दरख़्वास्तूं सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में दाख़िल करायूं वयूं आहिनि, जंहिंमें इमारत खे डाहिण वारे अमल खे रोकण जी इस्तदा कई वई आहे। नाज़रीन, मुतासिर ऐं बिल्डर दरख़्वास्तुनि में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त नस्ला टावर क़ानूनी तौरु ठहियल आहे। डाहिण वारे हुकुम ते अमल रोके फ़ैसिले ते नज़रसानी कई वञे। ख़बर अव्हांखे ॾियूं पिया नाज़रीन त कराची जे नस्ला टावर डाहिण वारे हुकुम जा मुतासिर सुप्रीम कोर्ट पहुची विया। फ़ैसिले ते नज़रसानी जी दरख़्वास्त दाख़िल कराए छॾी आहे। नस्ला टावर जे रहवासियुनि ऐं बिल्डर तरफ़ां अलॻि अलॻि दरख़्वास्तूं सुप्रीम कोर्ट कराची रजिस्ट्री में दाख़िल करायूं वयूं आहिनि, जंहिंमें इमारत खे डाहिण वारे अमल खे रोकण जी इस्तदा कई वई आहे। नाज़रीन, मुतासिर ऐं बिल्डर दरख़्वास्तुनि में मौक़िफ़ अख़्तियार कयो आहे त नस्ला टावर क़ानूनी तौरु ठहियल आहे। डाहिण वारे हुकुम ते अमल रोके फ़ैसिले ते नज़रसानी कई वञे।